अब करे ॾेखार जाए दुनिया खे ख़बर पए त देर सां पुट थो परणाया पर बाक़ाइदे थो परणाया। बाबा तू घबराई छो तो एड़ो परणाई तो ये दुनिया याद कर। अस्सलाम वालेकुम। मां खुश तो सब खैर। दादा खुश है दादा। बाबा खुश। बे दादा बे मां ता जो बजा दे। हां दी मां खुश हां खैर। ये मां वे ना मां बाबा वे ना न्याणो ही मुजो अरे पांचे भेणी में सा ते मिल जे बारा हे भेण आवा तो भेड़ो लालू सानो तो पहली भेड़ पाना है नहीं तब भले का नहीं होगा अन सा भेड़ बे के नहीं छोरी बात तो यो मुसाल मटे आई जा ए अदा बोडे मेड़ो थियो आ बोडा आई ने घर करी का माम करी दो। अच्छा जब बाबा ने आपको मोकलियो त भेणी में के घोड़ा त जी तुझे शादी सलाम को तू ही असल में मां पने साले दी शादी में इने दे करे पोतो त शादी का पहला सब काम का सलाह मसलत वठंदो मुआरे सोरे तोवारे पी शरीफ मुके फोन कई कि वारो करा बात मुजो वडो न्याणो ही मोट अच मुके सलाह सलाम करिया मुजो शादी जी मालिक पड़े तो बस को ए खुश चाक चंगो भलो जोड़ मता बाबा ये मिलो अदी खुशी चाक चंगो भली अम्मा खुशी वे मुझे बरसा में मुझे बच्चा बेना दी बाबा बेना दी अल्लाह ताला कैसा बाबा हणगाल दो तारीख बारी के काम धनी हुजे जो मामलो करणो हुजे मिटर माटर के दावत देनी हुजे कार्ड छपराना हुजे भई सलाह सा मुखे रख मन घुरा छला तो इने कम जे ला तो घुराया तो सलाह मशो थींदो वाले बाबा इने लगा तू मुझे न्याणो ही तो घुरा तू बड़ी ताली मेहरबानी ये मुझी न्याणी इने के बाबा ता बिनी के घुरा दो ना बाबा हिनमली घोटे के खंगा पोते छा करू हाले मौसम मटी जी वया मानू जे घर में गए तो ठंडा बेचारा बीमार पिया मां तो वरी मुझा लेवल में शुक्र है मलेरिया काने अचण वारो आ मासी जो पुट पापा जो ने हम तारीख वठ बेटा हां बचाऊं के डाडो भलो गई ओयो अचियो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं बाबा वे बाबा तो सलाह करिया बाबा वरी केड़ी सलाह? पुत्र जी शादी दो क्या हां तो मु जो तहां का तारीख पुछो ई न थे त तू वरी पांजे पुत्र भूरे जी बुआई तारीख बदलो जी तो मुझे तहां का पूछी छड्यूं 14 तारीख रखी थऊं तहां ने 14 काने न न असां जो दी ना असां रखी आ उर्स मुबारक दी 27 तारीख। हां पो परे आ पो तो मनाई शादी थी त मु जो तो सलाह कयूं न जरूरी है सलाह जरूरी है मुसा। छाजी सलाह छाजी बाबा सलाह मुझे पुत्र जी शादी दो क्या नजी को छाजी वो सलाह तारीख जी के खाता वठो हे मुझे पाड़े जो पाड़े जो बयो छा थेव मित्रा साजो पाड़े जो मिठा मां तुजो छा छा तू मुझे न्याणो ने भेणियो जने तुजो भेणियो हिन जो न्याणो ताजी वडी थी जो मां मुर्स हां उने का सलाह वठो पले मिठा पाड़े वने खा त तारीख केडी बता बिचा न इने में नाराजगी जी केड़ी गाल है बाबा जे करे सलाह वठी के दो थरी थी बाबा वडो मां आही तू तो खान वठंदासी पर हे मसन मित्रा न के मुखे वठो ता हिन का पुछो छो अला तो तू निकुर बाबा हल सपाट समझा करे खादो हल बाबा तू हल बा मां ता जो वडो ता के मुखा सलाह वठनी ता मुखे चो 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 ले अरे पाड़े में रहूं था तो जरूर कैसा न कैसा गालानो पदो ने में चिड़े जी का गाली का अरे मां तुजो भेड़ियो हिन जो न्याणो मुखा सलाह वठो रे अरे तो खान सलाह वठूं था भजी कोंटा वजो ता मुखा सलाह का नती पसंद बाबा सब्र करे सलाह तो वठूं था न मां घर तो जना ओ पप्पो जी मां अरे रोजी बच्चा इन कर बाबा मुझे बच्चो नहीं ओ पप्पो जी मां ए हेजे बार को थेलो खनिया थेलो छो हेजे छो गलाई छाछुस करी ठाकुर चली मु फासिया से छा थियो आ थेलो ने मुखे थेलो ने समझाई चले ॾिस ये पेरे तो पवे मुझी शादी में रुखनो न विझ ये फेरी तो कोई पियो समझाई से लुंडू के एकड़ी गाल बुधा हिम तो छा थी सालो आ तुंजो सालो मां ने भेड़ियो हां मां तुजो छा छा मुझे मुसई ही मुजो छा थे ही तुंजो सोरो आ सोरो तुमने तुजो पी माने न्याणो तो सुन हाँ। न्याणे दी केड़ी इज्जत कई दा मुके चने पानी वाला का सलाह तारीख मुगल का हल तू सके बाड़ा ना तो बस असा गलती थी वही बस चाहे ना गलती थी वही भला आइंदा सब सलाह तो खा कंदासी भूल जीव तो के कोन विसारीदासी की असा चल ना शादी ते सब्र कर तो परो में रुकनो दी मासी हौला पुट ये बाऊ तो बदाए आदि इने के थारे थारे अंदर लनी वो बोह खारे लांती बस अंदर को तुम ऊपर पानी गिलास भरिया हम जो ब्लड प्रेशर हाई थियो
मां हलो घोट खे अणमोड़ न करे छॾियां बस 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 अच्छा साथ हाणे मूंखे सलाह वठिजो पानी मूंखां सलाह न वठंदा ईअं थेलो खणाईंदो न मां तुंहिंजो छा आहियां साल भेणियूं तुंहिंजो छा थियो मुझे न्याणो ऐं मां तुंहिंजो छा थियां मुंहिंजो मुड़ुसु साईं ऐं तुंहिंजो मुड़ुसु हिन न्याणो तुंहिंजो भेणियो कंहिंखां सलाह वठंदो तोखां हा मूंखां बसि मूंखां सलाह हाणे तो का करा देख खबर छोरा न्यापो हाजू सके ॾेई आए या हलियो आहीं बाबा तो हुकुम कयो मां हली वियोसांसि वञी चयोमांसि बाबा बे घुरायो अथई जल्दी अच थुल्हो मुड़ुसु आस्ते आस्ते ईंदो न अचण वारो हूंदो हाणे तोखे वॾी तकड़ आहे देर की दत ना बा ओयो अची अस्सलाम वालेकुम चाचा खुश खेर बाबा वेहो वाह वेहो अदा मुस्तफा खैर में याद कई बोला जा कर मैं बाबा तू असा जो ही माइट जी जी पुत्र जी शादी दो कया जी सद बिड़ना न ये करे मुझे सलाह सवाब कयूं हेडो वडो खर्च कयो त मुझे सीधो छोरे ला 6 लाख घुरा दम छोरे ला मुझे तो सलाह कयूं किखे सद ॾियणो आ किखे ना ॾियणो भली हरी पाड़े वारनि खे ॾियो ख़ुशी जो मौक़ो आहे पर हिकिड़ो असलम ख़ुश्क खे न ॾिजो वॾनि वारे खे जेको वॾियूं मुछूं अथनि इहो भत खाईंदो त मां न खाईंदोसां यो केड़ो आ छोरा आहे अदाकार आहे पोयां ॾूंढा वॾा अथसि ऐं थुल्हो गुटुकड़ो आहे पर चाचा हू पंहिंजे मुंहं सां खाईंदो तूं पंहिंजे मुंहं सां न खाए हो हूंदो त मां न ईंदुमि सफ़ा हा ग़लति कमु आहे यार इएं अस्सलाम वालेकुम वालेकुम देख पंहिंजी पाण में कहिड़ी सलाह पिया कयो वरी बाबा यही सलाह कंहिंखे खारायूं कंहिंखे न खारायूं इहो असांजो मिट्रा पाड़े जो आहे पाड़े जो उन खां पुछो पिया त कंहिंखे खारायूं कंहिंखे न खारायूं हिन खां पिया पुछो हा न बाबा हाजूस खां हा बाबा हाजूस तव्हांजो छा थिए मिट्रा असांजो तव्हांजो माइट आहे मां तव्हांजो मां छा था सघो हा पिणे जो मां छा था मां छा थियां पिणे जो तूं पिणे जो न्याणो तुंहिंजा मुंहिंजो भेणीको हिन जो न्याणो हिन जो भेणियो मूंसां सलाह छुटी हे वरी पिणे जो मां छा था उन खां त छोड़े माना मुंहिंजी का इज़त घर में कान्हे का जॾहिं खां मां हिते आयो आहे पाड़े वारनि खां माइटनि मिटनि खां सलाहूं था पुछनि मूंखां पुछनि बि कोन था माना मिटनि माइटनि खे खाराइणो आहे कंहिंखे खाराइणो आहे कंहिंखे न आहे खाराइणो हाजी उस ॿुधाईंदो तैमूर ॿुधाईंदो ॿियो ॿुधाईंदो टियों ॿुधाईंदो मां सुठो छा ॻाल्हि खे सम्झबो आहे अकुल असल में छा आहे जो हिते जेके रहूं था न सुभाणे हिकिड़ो खाए ॿियो न खाए या बेइज़ती आहे इन करे पिया चऊं तव्हां मूंखां पुछो न जॾहिं मां तव्हांजो माइट त उहे मुंहिंजा माइट आहिनि न मां हिननि खां पुछां हा ॿियो ख़बर असां खाईंदो न खाईंदो छा पर हाजी उर्स बि त पंहिंजो आहे तव्हांजो आहे हा असांजो आहे तूं बि असांजो ई पर मूंखे नथा पुछो तोखां पुछंदासीं न तॾहिं हाणे तोखां पुछा कंदा हाणे छा थी जॾहिं तोखां पुछा दंग कई अथनि उन खां पोइ मूंखां छा थी पुछा कंदा पहिरियां मूंखे घुराइनि हा मूंखे घुराइनि मूंखां पुछनि पोइ मां चवां त पाड़े पती खे माइट मिट खे गॾु कयो ओ बब्बू जी मां ओ बब्बू जी मां थेलो खणी थेलो हाणे तोसाणी सलाह कयूं था तोसाणी सलाह न बाबा मां न रहंदुसि घर में अरे न कर बाबा बाबे जो पट अरे छेला करे ना छेला करे ना कंदो मां हिनखे तलाक ॾींदुसि वञी हाजी उस सां पढ़ाइजो अरे चलियो हाजी तू समझाई दे अदा हाजी तू समझाई दे बेली न्याणो मुझे खुदा है समझाई न बाबा हे निको हर ॻाल्हि ते पलो हर ॻाल्हि शादीअ में बनण जो विझे असां हलूं हे ॾिस असां हलूं अरे बाबा हे पेर हे ॾिस पेर अरे बाबा गोडन ते अरे केॾो खर्च कयो त मेरे छेला केर खाईंदो इनका मिर्थ जो तव्हांखे मूंखे महसूसु थिए त तव्हांजी इज़त आहे ऐं मुंहिंजी बि इज़त आहे तूं जीते तूं मर्द त करे न इज़त अथे न छा कर पोइ मसलो में पैदा कयो विच में विहार वेठा इज़त कयो तूं असांजो वॾो ही तो माइट है बाबा हाँ उधर पानी पानी भरिया मूंखे ॾाढो न लॻियो पानी मुंहिंजो पेट में खड़ाए थी वियो बाबा बचा गए मूंखे पाणी छोरे जे करे बकरियूं छेला किसी तो वॾा ढोर माण्हू खाइनि कोन था हा इन करे ये खर्च कयो अथनि ॿुधे न ॿ छेला बचाइजांइ त मां ॻोठु खणी ईंदुसि तुम्हारी धी खे खारायां आओ गाबा उपादा जो बोझ में विया हा न छेला खारायांसि टिनि ॿारनि खां पोइ मथे आहे ई कान भाई वो जी हा छेला खोड़
मुंहिंजी शादी थिए पोइ तुंहिंजो हुकुम कजे भत बाबा जी बाबा असांजे भेणियूं असांजी वॾी बेइज़ती ख़राब कया जेॾी महिल अचे थो कावड़ थो पए जेॾी महिल अचे थो कल्ह ॾिठई राजे उर्स जे साम्हूं बि माना टके जी तरह न कई मौजूदु माण्हू आहे हा हा भाई इहो मुंहिंजो दोस्त बि आहे माइट बि आहे हुन मृत्यु कयसि पे त पोइ मञे पियो का ॻाल्हि ॾाढो मूंखे ॾुख थी वियो आहे बसि हाणे मां चवां थो त बाबा शादी थींदी 5 दोस्त ईंदा मिट माइट ईंदा शहर जा मुअज़िज़ माण्हू ईंदा छने में न खिट करे त पोइ त असांजी हॾ हली वई न सही थो चई हाणे हिन जी मुदणी न आहे ठीकु आहे कावड़ करे दाहूं करे रड़ियूं करे माई पंहिंजी वठी निकितो हलियो वञे असुल हप सम्झी थो न सम्झी वियुसि बाबा हरू भरू मुंहिंजी शादीअ में ॾपेड़ विझे मां बर्दाश्त न कंदो हाणे सिर मथो फाड़े जा मुंहिंजा बहितर आहे तूं बि चुप मां बि चुप ठीकु आहे जेकी तुंहिंजी मर्ज़ी हा बाबा ये जेको कार्ड आहे ही कार्ड कंहिं शादीअ जो मुंहिंजीअ जो आहे तुंहिंजी शादीअ जो आहे हा ही कार्ड कंहिं छपरायो मूं हिन में आसाइता आज्ञा कंदड़ सभु लिखरायव लिखायासीं पोइ मां तव्हांखे यादि आयुसि हा किथे आहे हिते नालो आसाइता आज्ञा कंदड़ किथे नालो आहे मुंहिंजो ॾेखार मूंखे हिन जो भेणियो हिन जो न्याणो मुंहिंजो नालो कोन्हे को छा कहिड़े प्रेस वारे खां लिखणा अथई बा बाबा तो मोकिलियो न मुंडे मूं हुनखे लिखी ॾिनो नालो हुन न लिखियो में मूं जोॾो आहे छा भला छो तुंहिंजो न आहे छो तुंहिंजो न आहे मां तुंहिंजो वॾो भेणियो आहियां तुंहिंजी वॾी भेण जो सॻो मुड़ुसु आहे मां परणाए मूंखे तव्हां ॾिनी का भॼाए कोन वियोसि मां तुंहिंजो न्याणो आहे वॾो माना मुंहिंजो नालो कोन्हे को पोइ कान छपराइण में फ़ाइदो इन्हनि शादी करण में फ़ाइदो करो न खपे मूंखे तुंहिंजी शादी ओ कान भई ओ पप्पू जी मां हलिया थैलो खणी वञ जल्दी कर असां पहिरियां हिते वेह तोखे सरबस्ती ॻाल्हि ॿुधायां ही भाणे जे शादीअ जो कार्ड आहे हिन में आसाइता बि आहिनि आज्ञा कंदड़ बि आहिनि न आसाइतनि में नालो न आज्ञा कंदड़ में नालो मेहमान त लिखियल अथसि नी छा आहे पोइ महिमान में मुंहिंजो नालो किथे आहे ही छा मेहमान त आहीं हे हाजी उर्स हे असलम खुश्क हे मुस्तफ़ा हे अलाए कहिड़ा कहिड़ा नाला अरे ॻाल्हि ॿुध मां हुनखे ॾेई आयोसि नालो लिखी ख़ासि करे हुननि ग़लती कई आहे न सॼो ॾोहो आहे ग़लती कई आहे बाबा ॻाल्हि ॿुध तुंहिंजा माइट मुंहिंजी इज़त नथा कर हाणे मुंहिंजी इज़त कर बसि उथ बाबा उथ सां हलूं था अदा उथ सां हलूं था एॾी रड़ियूं कयूं अथऊं परचाइण में कोन था ॿुधो अञा ॿुधो मां तव्हांजी ॻाल्हि खे ॿुधाए छॾियां भली तव्हां मूंखे हिन महिल कावड़ कयो पर मां तुंहिंजो भेणियो आहे हिन न्याणो आहे मूंखे परचायो हल बाबा हल जान छॾ नथा परचायो बाबा तव्हांजी ज़रूरत ई न आहे वठी माई हल हल मां हलियो वञा हल हल नथा परचाइनि कराई न बेइज्जती हेॾे ओ बा चई न मूंखे परचाइनि न बाबा जान छॾ वञ बाबा रोज़ रोज़ हो न ता थी परचा साणे भला हर हर मोतबर खे परचाए आयो आहे मुंहिंजी शादी में ॾफेड़ विझण लाइ निकर मां चवां त निकर हल टर परचायो ईअं न कयो छो भला बाबा जान छॾ वाह जो सफ़ा था हूं तो मां कराई न बेइज्जती ॻाल्हि ॿुध भला मुंहिंजी इज़त त कर तुंहिंजी इज़त कंदा न भत मां वींदासीं राति जो खिलंदो मूंखे थुकूं हणंदा चुप कर मां ॾिसां थी चवां थी हल भला अदा माफ़ कयो सन हाणे अॼु हाणे ॻाल्हि ॿुधा त तुंहिंजे करे इज़त कईसींसि न पर हुन असांजी टके जी बि इज़त न कई इन जे करे बहितर आहे त मुड़ुस खे वठी इहो लॾो खणी निकिरो जान छॾियो त असांजी शादी सां थिए हा मां तुंहिंजे करे ॾाढो बर्दाश्त कयोसीं बाबा तूं बि ईअं थो चईं हला छा कयूं ओ बा अब आहे पंहिंजी धीउ जो रो मेड़ थी वा मां तुंहिंजो भेणियो आहे उन न्याणो आहे दलील ख़र्च वाइदो कर फज़ीलत सां भत खाईंदे चुपचाप में खाईंदे केरु आयो केरु वियो विच में इंटरफेयर न कंदे जेकॾहिं कंदे त ओॾी महिल ई पेरे वारे कढूं बसि हाणे सुधरी वियो आहीं न मां सफ़ा सुधरी वियो आहियां अहिड़ी ॻाल्हि कान्हे का भला ठीकु आहे पंहिंजी शादी आहे न इन में कॉपी कोन था कयूं बसि ईअं कनि था पेरे करी मार पवई त पोइ वाह वाह थी वञा न अरे अदा तव्हां सभिनी वॾी महिरबानी मुंहिंजे साले जी शादी आहे अदा हीअं न